टोटल असां वटि 6 लिखणियूं मौजूद आहिनि। तंहिंमां हिकिड़ी लिखत जेका आहे उहा तनक़ीद खां बालातर हूंदी। बाक़ी 5 लिखणियुनि ते असां पंहिंजी राय ॾींदासीं, जेका क़ीमती ऐं मुख़्तसर राय ॾींदासीं। त अॼु असां पंहिंजी शुरूआत जेका आहे उहा नसर खां करियूं था, त पोइ बाक़ाइदा असीं नज़म जी दुनिया में हलिया वञूं। त उन नसर जे हवाले सां आज़म भट्टी जी गुज़ारिश आहे त हू पंहिंजो कालम लिखी आया आहिनि, उहो कालम पेश कनि ऐं दोस्त जेके आहिनि उहे मुख़्तसर ऐं टू दी पॉइंट पंहिंजी राय जो इज़हार कनि। साईं, कालम आहे, हुनजो उनवान आहे हुनरी तालीमी इदारा ऐं इक़्तिदार धणियुनि जूं ज़िमेदारियूं ऐं नतीजा। हुनरी तालीमी इदारा ऐं इक़्तिदार धणियुनि जूं ज़िमेदारियूं ऐं नतीजा। कुछ ॾींहं अॻु तनू मोहम्मद ख़ान जे गवर्नमेंट मोनो टेक्निकल इंस्टीट्यूट में वञणु थियो, जेको लॻभॻि 24 साल अॻु करोड़े रुपए जी लागत सां सिर्फ़ उन मक़सद लाइ तामीर थियो त हिते जे नौजवाननि खे हुनरी तालीम जे नायाब ज़ेवर सां आरास्ता कयो वञे। पर ॼाणायल हुनरी इदारे जी मौजूदा सूरतहाल खे ॾिसी अखियूं रत जा ॻोढ़ा ॻाढ़ण ते मजबूर थी वियूं। निटण उस ऐं भला जहिड़ी गर्मी में पिनण ते मजबूर कयल हज़ारनि जी तादाद में औरतूं पंहिंजे वारे जे इंतज़ार ताईं वणनि में कपिड़नि जी लोड ॿधी पंहिंजे मासूम ॿारनि खे लोॾे रहियूं हुयूं। उहे मंज़र बि हां ॾारींदड़ हुआ त गुरबत में मारियल उहे औरतूं गरम लोही ॼारियुनि ते ईअं लड़की बीठल हुयूं ॼण त उहे कंहिं अणकयल गुनाह जी सज़ा भोॻींदियूं हुजनि। वठ वठां पीउ पीउ में रवैयनि जे ॾुकार वारी कैफ़ियत में उन्हनि खां इज़तुनि ऐं असमतुनि जो तक़दुस बि ॼण विसरी वियो हो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वाली वारिस बणायल डिवाइस होल्डरनि, उन्हनि जे एजेंटनि ऐं चालकनि जूं अखियूं ख़िदमत ऐं एहसास जे जज़्बे सां आरी बणिजी रगो औरतुनि जे लिबास ऐं बदनी बनावट में ईअं पेवस्त थियल नज़र थी आयूं जीअं बुखिया कुता गोश्त जे टुकड़े में अखियूं विझी बीठल हूंदा आहिनि। ही हुनरी तालीम जो मुक़दस इदारो घटि पर पिनण जी उहा पिड़ी महसूस थी जिते दलाल पंहिंजी हवस सां भरपूर मफ़ादनि जा उघाड़ा अंग ॻणींदा वतंदा आहिनि। जॾहिं ही हुनरी इदारो तामीरात जे मरहल मां गुज़री रहियो हो त ज़िलज़िलनि ऐं ॿोॾ जे अज़ाब खां वठी चूंडुनि जे ढोंग ताईं हिन इदारे खे अस्करी कुवतुनि जी कैंप बनाए उनमें वहशत, डप ऐं खौफ़ जो ॿिज छटियो वियो हो, जंहिंजी उपत जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी ऐं सारी आहे। जॾहिं बि का अहिड़ी सूरतहाल जुड़ंदी आहे त हिते बुख ऐं गुरबत अची पनाह वठंदी आहे या दिफ़ाई इदारनि जी लोध पंहिंजी पनाहगाह तौरु लॾो लाहे अची वेंदी आहे। उन वक़्तु हीउ इदारो हुनरी तालीमी मक़सदनि जी हासिलात बजाए नावी कैंप जो ॾेख ॾियणु लॻंदो आहे, जिते हिकु तरफ़ हथियार उभा हूंदा आहिनि त ॿिए तरफ़ वरी वर्दियूं फुकण लाइ टंगियल हूंदियूं आहिनि ऐं टे तरफ़ वरी लांग बूटनि जा आवाज़ ख़ौफ़ जी अलामत बणियल हूंदा आहिनि। हुनरी इदारे खे अञा 7 साल मस गुज़रिया हुआ त 27 दिसंबर 2007 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारे वाक़े जे रद्द अमल में जमहूरियत जे चैंपियन सियासी रांदीगरनि पुरलतबाद बाहि जी अहिड़ी वस्ती बनाए छॾियो हो जिते रगो फुलियार ई फुलियार फैलियल हुई। वरी जॾहिं 2010-11 में ख़तरनाक ॿोॾ वारी सूरतहाल बर्पा थी हुई त हीउ इदारो अॼु खां महरूम माण्हुनि लाइ इमदादी कैंप बणायो वियो। जॾहिं त हज़ारे एकड़ ज़मीननि जा मालिक सियासी भोतार कामोड़ा इमदादी रक़म पंहिंजा बंगला ऐं आफ़ीसूं सजाए पाण ई 2 किलो भत जूं थैलियूं खणी अची हिते फोटूं कढाए मुतासिर माण्हुनि जी बुख ऐं गुरबत जो तमाशो बर्पा करे ॾंद टेड़ींदा वेंदा हुआ। उहे सभु सिलसिला जीअं जो तीअं बरक़रार आहिनि। मौजूदा वक़्त में इदारो पिन जे पैसनि ते हिरायल असांजी क़ौम जे उन्हनि औरतुनि जी आमाजगाह बणियल आहे जिन वटि न शऊर आहे, न साञा आहे, न ज़िंदगी गुज़ारण जी का सवीलत भरी तरबियत आहे, न ई इज़त ऐं अज़मत जी पासदारी जो को वखर बचियल आहे। उन्हनि खे चंद टकनि जे एवज़ कीअं धिका ऐं थाबा खाराए रोदनि ते गहले इंसानियत को तमाशा बर्पा करे दर्दनि ऐं तकलीफ़ुनि जी बाज़ार पजाई वञे थी ऐं कई सफ़ेद पोश उन बाज़ार मां गंद ॿुहारे पंहिंजे दामन खे दाग़दार कंदे लॼी बि नथा थियनि। अॼु उहो हुनरी तालीमी इदारो शागिर्दनि, किताबनि ऐं हुनरी आलात खां बिल्कुलु कोरो आहे। एॾी वॾी लागत सां तामीर थियल ही हुनरी तालीम जो इदारो चंद मुलाज़मनि खां सवाइ हुनरी तालीम ऐं रोज़गार जे वसीलनि खां ख़ाली आहे, जिते 11 ग्रेड खां वठी 16 ग्रेड जूं केतिरियूं ई पोस्टूं बिल्कुलु ख़ाली थियल आहिनि, जिते इमारत खे खंडरात जो ॾेख ॾेई रही आहे, जिते पाणी लाइ ॼण त करबला बर्पा थियल आहे, जिते ज़िंदगी जी हर सहूलत ख़्वाहिशनि जी ख़ुदकुशी भासंदी आहे, जिते तालीम जे वाहिपे
ऐं हुसूल लाइ इंतज़ार जी मौसम ॻोड़नि जी बरसाति वसाईंदी रहंदी आहे। अलाए छो असां इहो विसारे वेठा आहियूं त हुनरी तालीम या सनी सिख्या अॼु जी दुनिया में अॻिते वधण जो सभ खां सधारो वसीलो आहे। रस्मी तालीम सां गॾु नौजवाननि खे हुनरी तालीम या सिख्या वठणु सुधरियल ऐं सुधरंदड़ दुनिया जी अहम ज़रूरत बणियल आहे। सिंध में तालीम जी मजमूई सूरत हाल लाइ अफ़सोसनाक जो लफ़्ज़ तमामु नंढिड़ो महसूसु थींदो आहे। सिंध जे इक़्तिदार धणियुनि खे बेखूबी ख़बर आहे त सिंध में तालीम जा कहिड़ा ऐं केतिरा मसइला आहिनि ऐं उहे कीअं हल थी सघनि था, पर तालीम खे न सुधारणु संदन अणॼाणाई या नाअहली न पर संदन प्रोग्राम जो हिसो ऐं मशीन महसूसु थींदो आहे। हू इहो सभु कुझु ॼणत के मक़सद जी हासिलात ख़ातिरी करे रहिया आहिनि। ईअं जी मावी जी तारीख़ में ॿाहिरियां हमले आवर सभ खां पहिरीं कुतुबखाना ऐं मुक़दस तालीमी इदारा अची तबाह ऐं बर्बाद कंदा हुआ। सदन पुॼाइण इक़्तिदार जी हवस में क़ाबू थियल इक़्तिदार धणियुनि जी उहा रवायत अॼु बि जीअं जो तीअं न रुॻो बरक़रार आहे, पर इंतिहाई ख़तरनाक सूरतहाल अख़्तियार कंदी पई वञे। समूरी दुनिया में इक़्तिदार धणियुनि नौजवाननि लाइ ख़ासि पॉलिसियूं जोड़ियूं आहिनि। नौजवाननि जी तालीम लाइ, रोज़गार लाइ, रांदियुनि समेत सिहतमंद सरगर्मियुनि लाइ, उन्हनि जी हुनरी सिख्या समेत खोड़ सारियूं लाभाइतियूं पॉलिसियूं जोड़ियूं पियूं वञनि, पर सिंध में नौजवान बुख ऐं बदहाली सबबु पिनण ते मजबूर आहिनि। सिंध में रुॻो बेरोज़गारी सबबु नौजवाननि जे ख़ुदकशियुनि जो अंग हिकु साल अंदरि 100 खां मथे टिपियल हूंदो आहे। इहो सभु कुझु इक़्तिदार धणियुनि जे नाक़स पॉलिसियुनि जो नतीजो आहे। हर फुलजल फर्द इहो बख़ूबी ॼाणे थो त हुनर बादशाह आहे, पर बदकिस्मती सां असांजे सरमाएदाराना ऐं जागीरदाराना गॾु विचड़ मुआशिरे में हुनर खे कमतर सम्झो वेंदो आहे ऐं हुनरमंद माण्हू खे कमी ऐं कासबी जे नाले सां सॾे हमेशह हुनजी बेइज़ती करे उनखे नीच ॾेखारण जी कोशिशि कई वेंदी आहे। उन करे असांजो नौजवान बजाए हुनर सिखण जे सिर्फ़ु आम रवाजी तालीम हासिल करे थो, पर हुनरी तालीम हासिल करण खे एब सम्झे थो। जेतोणीकि हुनर सिखण लाइ बि तालीम हासिल करणु ज़रूरी आहे, पर अॼु जो नौजवान सिर्फ़ु तालीम उन ई करे हासिल करे थो त जीअं खेसि का सुठी सरकारी नौकरी मिली सघे, पर असांजे मसनद धणियुनि जी प्रकारनि जे बदौलत इहो मुमकिन आहे त सभिनी पढ़ियल लिखियल नौजवाननि खे सरकार नौकरी ॾेई सघे। पर हिकु ॻाल्हि यकीनी आहे त को हुनरमंद नौजवान पंहिंजे हुनर जो बहितर इस्तेमालु करे पंहिंजे मुल्क में चाहे मुल्क खां ॿाहिरि पंहिंजे लाइ इज़त भरियो रोज़गार हासिल करे सघे थो ऐं संदसि हुनर मां मुआशिरो ऐं मुल्क फ़ाइदो हासिल करे सघे थो। अंग्रेज़ी में हुनरी तालीम खे टेक्निकल तालीम चयो वेंदो आहे। हिन वक़्तु पूरी दुनिया में टेक्निकल तालीम जी वॾी मार्केट मौजूदु आहे। सिंध जे नौजवाननि खे हुनरी तालीम जे फुक़दान जो दर्द महसूसु करे खेनि बि उन मार्केट में पंहिंजो हिसो ॻंढण लाइ हुनरी तालीम ॾांहुं तवजो ॾियणो पवंदो। हिन वक़्तु सिंध सूबे अंदरि नंढा वॾा 249 सरकारी हुनरी इदारा कमु करे रहिया आहिनि, जिन ते सरकार सालियानो अरबें रुपया ख़र्च करे रही आहे। उन जे बावजूदि बि असां वटि क़ाबिल हुनरमंदनि जी खोट जो सिलसिलो ख़तमु न थी सघियो आहे। उनजो अहम सबबु इहो आहे त उन्हनि इदारनि मां नौजवाननि खे गैर मयारी तालीम वसीले फ़क़ति सर्टिफिकेट ॾिना वञनि था, जंहिं करे हू मजमूई तौरु हुनरी दुनिया जो मुक़ाबिलो करण जे क़ाबिल न आहिनि। ॿियो अहम सबबु इहो आहे त सरकार हुनरी तालीम जे लाइ अञा ताईं संजीदगी सां का मुस्तक़िल ऐं लाभाइती पॉलिसी न जोड़े सघी आहे, न ई उन्हनि लाइ को डेटाबेस ठाहियो वियो आहे, न वरी ह्यूमन रिसोर्स खे इस्तेमालु करण लाइ का मस्तनद रिथाबंदी थियल आहे। जेके बि नाले मातर मनसूबा शुरू कया वञनि था उहे सिर्फ़ु सियासी मक़सदनि जे लाइ जोड़िया वञनि था ऐं उन्हनि माण्हुनि खे फंड ॾिना वञनि था जिन जो इक़्तिदारी धुर सां सियासी वास्तो हूंदो आहे। बल्कि ईअं बि चई सघिजे थो त उन्हनि नाले मातर हुनरी इदारनि में न त सुठा उस्ताद भर्ती कया वञनि था, न ई उन्हनि जा ज़िमेदार सरबराह चूंडिया वञनि था, या उल्टो तदरीसी अमल जो को बि वजूद ई न आहे हूंदो। पोइ असां उतां पैदा थींदड़ ह्यूमन रिसोर्स जे मयारी हुजण जी उमेद कीअं करे सघूं था। इहो नतीजो असांजे गैर संजीदा इक़्तिदारी पॉलिसियुनि जो ई सबबु आहे, जंहिंखे संजीदगी सां पॉलिसी ठाहे ऐं उन जा जोगा नतीजा हासिल करणु घुर्जनि ऐं इहो कमु यकीनन सरकार ई करे सघे थी। इदारनि में एलियत जे बुनियाद ते माण्हू मुक़ररु कया वञनि था, सवे क़िस्म जा हुनर आहिनि जेके नौजवाननि खे सेखारे उन्हनि खे उन क़ाबिल बणाए सघिजे थो त जीअं हू ॿाहिरि वञी बहितर रोज़गार हासिल करे सघनि, न सिर्फ़ु पंहिंजे लाइ पर पंहिंजे मुल्क लाइ परॾेही नाणो कमाए सघनि। पर असां वटि अहिड़ा इदारा ई नथा ॾिसजनि जेके नौजवाननि जे उन रुझान खे ॾिसंदे उन्हनि जी तरबियत करे उन्हनि खे सर्टिफिकेट ॾेई दुनिया जे मुल्कनि में ह्यूमन रिसोर्स जे तौर ते उमाणे सघजनि।
हिन वक़्तु कंप्यूटर जो दौर आहे। कंप्यूटर जी तालीम प्राइमरी स्कूल खां शुरू करे ॿारनि खे उन में महारत ॾेई ऑनलाइन कारोबार लाइ तरबियत ॾेई घर वेठे लखें रुपया कमाइण जी शिक्षा ॾेई सघिजे थी, जीअं उहे घटि सरमाएकारी सां घर वेठे पंहिंजे ई पंहिंजे खानदान जी मुआशी मदद करे सघनि, जेको लाड़ो समूरी दुनिया में तेज़ी सां वधी रहियो आहे। हिन वक़्तु बि उन हवाले सां सिंध सरकार का बि मनसूबाबंदी कंदे नज़र नथी अचे। उन जे बावजूदि शागिर्द मुख़्तलिफ़ निजी इदारनि मां कंप्यूटर जी तालीम हासिल करे पंहिंजो रोज़गार पूरी दुनिया में ॻोल्हे रहिया आहिनि। थियण त ईअं घुरिजे हा, जंहिं मुल्क में 62% नौजवाननि जी आबादी हुजे, उन मुल्क में वक़्त जी ज़रूरत मुताबिक़ हिकु अहिड़ो नओं शहर अॾियो वञे जेको मुस्तक़बिल में सिलिकॉन वैली बणिजी वञे ऐं उतां खां सॼी दुनिया में नौजवान कमु करण लाइ जिते चाहिनि उते वञी सघनि ऐं सुठनि पोस्टनि ते कमु करे सघनि। जीअं असांजे पाड़ेसरी मुल्क जा माण्हू दुनिया जे वॾनि वॾनि कंपनियुनि में CEO जे उहिदनि ते कमु करे रहिया आहिनि। पाकिस्तान दुनिया जो 2 नंबर वॾो मुल्क आहे जिते कंप्यूटर जा फ्रीलांसर पूरी दुनिया में घर वेठे रोज़गार हासिल करे बि रहिया आहिनि। जंहिं सूबे में गुरबत जी लकीर आबादी जे 40% खां हेठि हुजे, उते 249 टेक्निकल इदारा बि हुजनि जिन ते अरबें रुपयनि जो ख़र्च बि ईंदो हुजे, उन ई मां के ख़ासि नतीजा बि हासिल न थी सघंदा हुजनि त पोइ ॾोह कंहिंखे ॾिजे। सरकार सगोरी खे जेके सिर्फ़ु खानापूरी जी हद ताईं अंग ॿुधाइनि था त असीं हर साल हेतिरा हुनरमंद नौजवान पैदा करे रहिया आहियूं, उन जो मयार कहिड़ो आहे उहो असांजे साम्हूं आहे। कहिड़ी बि सनत हुजे, उनखे हलाइण वारो हुनरमंद माण्हू ई हूंदो आहे। हुनरमंद माण्हू जी हर हंधि सख़्तु घुर्ज आहे। हाणे जॾहिं असीं ख़र्च बि करियूं पिया, असां वटि नौजवाननि जो अंग आबादी जे 62% खां बि वधीक आहे ऐं पूरी दुनिया में नौजवान हुनरमंद माण्हुनि जी ज़रूरत बि आहे, त पोइ असांजी कम अकली आहे जो असां उन एॾी वॾी आबादी जे अंग खे नज़रअंदाज़ करे हुन जे लाइ का बि रिथाबंदी न करे सघिया आहियूं। ऐं इहो ईअं उहो नौजवान मुआशी ज़रूरतुनि जी तलाश में ग़लति माण्हुनि ऐं ग़लति गुरोहनि जे वर चढ़ी पंहिंजो पाण खे, पंहिंजे ख़ानदान खे ऐं पंहिंजे मुल्क खे नुक़सानु पहुचाए थो। उन जो ॾोह यकीननि पॉलिसी साहब हुकूमती इदारनि मथां आइज़ थियणु घुरिजे। हुकूमत जेकॾहिं चाहे त नौजवाननि खे बहितर हुनरी तालीम ॾेई उन्हनि खे पूरी दुनिया जी मार्केट में मोकिले सघे थी ऐं मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी में उन्हनि खे भरपूर हिसो वठाए परॾेही नाणो बि कमाए सघे थी। पर उन सवाल ते हुकूमती कारकर्दगी मथां अफ़सोस ई करे सघिजे थो, छाकाणि जो जेके तालीमी इदारा अस्करी इदारनि बरसाति ऐं ॿोॾि फटियल मुतासिरनि जूं कैंपूं बणियल हुजनि, जेके इदारा क़ौम जे पिनण जा आस्थाना बणियल हुजनि, उहे कहिड़ा ऐं केतिरा हुनरमंद पैदा करे सघंदा, उन सवाल जो जवाबु ॻोल्हण लाइ असांखे ख़बर नाहे, अञा बि केतिरो सफ़र करिणो पवंदो।